पीटीआई इंट्रा पार्टी चूंडू कराए छड़े हाँ त समूरा मसला हल थी वञनि हाँ। सुप्रीम कोर्ट में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी दरख्वास्त ते चीफ जस्टिस जा रिमार्क्स मखसूस सीटन बाबत दरख्वास्त ते ॿुधणी 24 जून ताईं मुलतवी। चीफ जस्टिस काज़ी फैज़ ईसा जी सरबराही में 13 रुकनी लार्जर बेंच केस जी ॿुधणी कई। जस्टिस आयशा मलिक सवाल उथारियो त इलेक्शन कमीशन कहिड़े बुनियाद ते उम्मीदवारनि खे आज़ाद करार ॾिनो हो। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स ॾिना त इलेक्शन कमीशन जा रूल्स कीअं पीटीआई उम्मीदवारनि खे आज़ाद करार ॾेई सघनि था। सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शामिल थींदड़ पाण खे कागज़ में पीटीआई उम्मीदवार ज़ाहिर कयो। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त आज़ाद उम्मीदवार उहो हूंदो आहे जेको कंहिं सियासी जमात सां लाॻापियल न हुजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 5 ॾींहनि जे दौरे ते चीन पहुची वियो। चीनी इख्तियारनि ऐं चीन में मौजूद पाकिस्तानी सफ़ीर वज़ीर आज़म जो आदरबाह कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीनी हम मनसिब समेत अहम शख्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। संदसि चवणु आहे त चीन जो दौरो बहितरीन ऐं कामयाब साबित थींदो। चीन ऐं पाकिस्तान जो तारीख़ 45 वरहनि ते ॿधल आहे। हीउ तारीख़ सीपेक खे फेज़ 2 में दाख़िल कंदो। सीपेक सां पाकिस्तान में ख़ुशहाली ईंदी। पाकिस्तान ऐं चीन विच में दोस्ती जो मिसाल नथो मिले। अदलिया मुखालिफ बयान ते एमकेएम अगवान मुस्तफ़ा कमाल गैर मशरूत माफ़ी वठी छॾी। फैसल वावडा जो तौहीन अदालत केस में गैर मशरूत माफ़ी वठण खां इनकार। मुस्तफ़ा कमाल सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में हल्फिया बयान जमा कराए छॾियो। हल्फी बयान में चयो आहे त हू अदलिया ऐं जजिस जी साख मुतासिर करण जो सोचे बि नथो सघे। 16 मई जी प्रेस कॉन्फ्रेंस ते गैर मशरूत माफ़ी घुरे थो। पाण खे अदालत जे रहमो करम ते छॾे थो। सेनेटर फैसल वावडा तौहीन अदालत नोटिस ते सुप्रीम कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सद अदलिया जी तौहीन न पर मुल्क जी बेहतरी हुई। फैसल वावडा जो जवाब। भारत में लोकसभा चूंडनि जी शुरुआती रुझान में मोदीअ जी जमात बीजेपी खे वॾो अपसेट। भारतीय स्टॉक मार्केट जो फहको। शुरुआती नतीजनि मूजिबि भारतीय जनता पार्टी खे 239 सीटुनि ते बरतरी हासिल। बीजेपी इत्तेहाद एनडी खे 294 सीटुनि ते तरसी। कांग्रेसी इत्तेहाद 234 सीटुनि ते अॻिते। 543 रुकनी लोकसभा में सादी अक्सरियत लाइ 272 तकनि ते कामयाबी घुरबल। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नकवी जी पोप फ्रांसिस सां मुलाक़ात में मज़हबी हिमांगी अमन ऐं भाईचारे खे वधाइण बाबति ख़्यालनि जी ॾे वठ। पोप फ्रांसिस पारां जलानवाला साने खां पोइ गिरजाघरनि जी बिनादेर ॾावत ऐं मरमत वारे कम जी वाखाण पाकिस्तानी अवाम लाइ मौजो अमन जो पैगाम आहे। असां सभिनी खे गॾिजी अमन बाबति कमु करणु घुरिजे। पोप फ्रांसिस पीटीआई जी सील थियल ऑफिस फौरी तौर ते डी सील करण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई जी दरख्वास्त ते ऑफिस सील करण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। अदालत मुख़्तसिर फ़ैसिलो जारी कंदे पीटीआई ऑफिस फौरी तौर ते डी सील करण जो हुकुम ॾेई छॾियो। शायर अहमद फराज जी ज़मानत वारी दरख्वास्त रद्द। मुज़फ्फराबाद जी दहशतगर्दी चोर अदालत अहमद फराज जी ज़मानत वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। अदालत गुज़िरियल ॾींहुं ज़मानत वारी दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। स्पेशल ॿारनि जी तालीम ऐं तरबियत लाइ कमु कंदड़ 9 NGOs में चेक तक़सीम। सिंध जे वॾे वज़ीर गैर सरकारी तंज़ीम में चेक विरहाया। मुराद अली शाह चयो आहे त ख़ासि ॿारनि जी तालीम में ऐं तरबियत खां वॾी का ख़िदमत नाहे। हुकूमत जो साथ ॾींदड़ तंज़ीमुनि जी मदद कई वेंदी। सिंध हुकूमत स्पेशल ॿारनि लाइ इदारा क़ाइमु कया आहिनि। हैदराबाद गैस सिलेंडर्स धमाके जा वधीक 4 ज़ख़्मी। कराची अस्पताल में फोत अंक वधी 18 थी वियो। फरीदाबाद में सिलेंडर फाटण सबब ज़ख़्मी थियल उमेर हसनैन अलीशा ऐं दोदे सिविल अस्पताल कराची जे बर्ड्स वार्ड में दम ॾेई छॾियो। अस्पताल इंतज़ामिया मूजिबि बर्ड्स वार्ड में इलाज हेठि 2 ज़ख़्मियुनि जी हालत गणती चोगी आहे। जकाबाद में पुलिस जे मुबैना तहवील में नौजवान फोत। वारसनि जो पुलिस ते तशद्दुद जो इल्ज़ाम।
क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो फौती नौजवान इमरान कटू जी वारसन जो चवणु आहे त पुलिस बिना कंहिं केस जे राति जो इमरान खे खंभे वई। पुलिस लॉकअप अंदरि तशद्दुद करे नौजवान खे क़त्ल कयो आहे। मुलविस एहलकारनि ते क़त्ल केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कई वञे। नवाबशाह में जवाबदार था ज़ाल ऐं साली क़त्ल पी ज़ख़्मी। ताज कॉलोनी में जवाबदार ख़ालिद हुसैन भंगवार फायरिंग करे पंहिंजी ज़ाल हमीदा ऐं साली रशीदा खे क़त्ल करे छॾियो। संदसि पीउ वाहिद बख़्श ज़ख़्मी। वाक़िए बाद जवाबदार फरार। जरवार भरिसां जवाबदार नबील लुंडकार इल्ज़ाम हेठि पंहिंजी भाॼाई मजीदा खे क़त्ल करे छॾियो। लाश अस्पताल मुंतक़िल। जरवार भरसा 2 ॼणा हथियाबंद था अगवा। बिडाणी थाने जी हद पुलिस पिकट भरसा हथियाबंद बर्फ कारखाने ते सुतल मिस्त्री पंजाब वासी सिराज अहमद के अगवा करे विया। जरवार वेझो 2 ॾींहं अॻु भट्ठे ते मज़दूरीअ लाइ वियल ॻोठ मोहम्मद नुहाणी वासी पोरित मंज़ूर अली नुहाणी जे वारसनि खे धालरनि जी फोन भोंग तलब।